नाज़रीन ॾींहुं ॾींहुं लाट जे इंटरव्यू सीरीज़ में सतार सरोयामान जी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु असां वरी कुझु नवनि मौज़ूअनि सां गॾु हाज़िर थिया आहियूं। हिकिड़ो नाविल आहे गोरा। तव्हां ॿुधाईंदो त इन नाविल जी जो तर्जुमे कंदड़ केरु आहे? तव्हां चवंदो साईं इन नाविल जो तर्जुमे कंदड़ आहे गुली सदारंगाणी। हीअ अंग्रेज़ीअ जो नाविल आहे, हीअ टैगोर जो नाविल आहे जंहिंखे सिंधीअ में तर्जुमो कयो वियो आहे गोरा जे नाले सां। वरी तव्हांखे चवंदा त फ़न शख़्सियत ऐं अंदाज़ कंहिंजो किताबु लिखियलु आहे? तव्हां चवंदो साईं डॉक्टर शमसुद्दीन उर्साणी साहिबु। अच्छा, सिंधी वर्जीसी ॿोली बाबा कंहिंजो लिखियलु आहे? तव्हां चवंदो साईं इहो डॉक्टर शमसुद्दीन उर्साणी जो। सिंधी ॿोलीअ जे हवाले सां डॉक्टर शमसुद्दीन उर्साणी जो सुठो कमु थियलु आहे, उहो अव्हांखे ज़हन नशीन करिणो पवंदो। इल्मी ख़ज़ानो किताबु कंहिंजो आहे बाबा? तव्हां चवंदो साईं गुलाम मोहम्मद शाहवाणी साहिब जो। अदबी उसूल किताबु कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं गुलाम मोहम्मद शाहवाणी साहिब जो। लवारी जा लाल जेको किताबु आहे उनखे अंग्रेज़ी में तर्जुमो कंदड़ केरु आहे? तव्हां चवंदो साईं अनवर पीरज़ादो। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे चवनि था पाप ऐं पीड़ा हिकिड़ो नाविल आहे, ॿुधाईंदो त इहो कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं इहो रशीद भट्टी साहिब जो आहे। अच्छा, वरी तव्हांखे चवंदा कुंवार जी सेज मीम नून महज़ून तर्जुमो कयो आहे, ॿुधाईंदो त इहो असुल में कंहिंजो किताबु आहे? तव्हां चवंदो साईं इहो ख़लील जिब्रान जो किताबु आहे। अच्छा बाबा, ॿुधाईंदो त शमसुल उलमा मिर्ज़ा कलीश बेग खे इहो शमसुल उलमा जो लक़ब कॾहिं मिलियो? तव्हां चवंदो साईं 1924 ईस्वी में। अच्छा, वरी तव्हांखे चवंदा त हिकिड़ो नाविल आहे मास्तरियाणी, ॿुधाईंदो त इहो जेको मास्तरियाणी नाविल आहे उहो कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं नजम अब्बासी साहिब जो। अच्छा, वरी तव्हांखे चवंदा भला ज़िलज़िलो कंहिंजो नाविल आहे? तव्हां चवंदो साईं इहो नजम अब्बासी साहिब जो आहे। अच्छा, वरी तव्हांखे चवंदा हल भला ॿुधाईंदो त फुलतरूअ जूं ख़बरूं जे नाले सां कालम केरु लिखंदो हो? तव्हां चवंदो साईं इहो शमशीरुल हैदरी साहिबु लिखंदो। अच्छा, चाचे उस्मान जो रोज़ो रखणु इहो अफ़सानो कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं इहो अली अहमद बिरोही साहिब जो आहे। अच्छा, भला इहो ॿुधाईंदो तव्हां असांखे त नेठ गूंगे ॻाल्हायो हिकिड़ो नाविल आहे, इहो कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं अमर जलील जो नाविल आहे। अच्छा, वरी अहिड़े तरीक़े सां तव्हां खां सवालनि मां सवाल थींदा ऐं ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं निकिरंदियूं। तव्हांखे चवंदा त हिकिड़ो किताबु आहे ठटो सदिन खां, ॿुधाईंदो इहो कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं इहो रसूल बख्श तमीमी जो किताबु आहे। अच्छा बाबा, भला सिंध अरगून दौर में हीअ किताबु कंहिं लिखियो? तव्हां चवंदो साईं इकराम सागर अब्बासी जो किताबु आहे। अच्छा, भला इहो ॿुधायो असांखे त सिंधी अदब जो मुक़दमो इहो किताबु कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं बदर धामराओ। अच्छा, सिंधी अदब जे हवाले सां जेकॾहिं तव्हां खां इहो पुछिजे त डॉक्टर बलोच साहिबु कहिड़ो किताबु लिखियो? तव्हां चवंदो सिंधी अदब जी तारीख़, सिंधी अदब ऐं ॿोलीअ जी तारीख़, उन किताबु लिखियो। अच्छा, भला इहो तव्हां ॿुधाईंदो असांखे त मामूर यूसुफ़ाणीअ जो असुल नालो छा आहे? तव्हां चवंदो साईं मोहम्मद उमर। अच्छा, भला इहो ॿुधायो असांखे त सिंधी शाइरी हिकिड़ो किताबु आहे सिंधी शाइरी फ़न खां फ़िक्र ताईं, ॿुधाईंदो कंहिंजो आहे? तव्हां चवंदो डॉक्टर वहीद अब्दुल वहीद जतोई जो। अच्छा, वरी तव्हांखे चवंदा त तव्हां असांखे इहो ॿुधायो त सिंध यूनिवर्सिटी जो क़याम बाबा कॾहिं अमल में आयो? तव्हां चवंदो 1947 में। अच्छा, वरी तव्हांखे चवनि था त ग़ज़ल जो बादशाह शाइर केरु आहे? तव्हां चवंदो साईं मीर अब्दुल हुसैन सांगी। अच्छा, भला इहो ॿुधायो त वफ़ा नाथन शाहीअ जी सुञाणप कहिड़ी सिन्फ़ आहे? तव्हां चवंदो साईं ग़ज़ल। अच्छा बाबा, अयाज़ गुल जे कंहिं किताब जो नालो ॿुधायो? तव्हां चवंदो साईं दुख जी न पुॼाणी आहे, दुख जी न पुॼाणी आहे, अयाज़ गुल जो किताबु आहे। अच्छा, भला असीं मुसाफ़िर प्यार जा कंहिंजो किताबु आहे? तव्हां चवंदो साईं अदल सुमरे साहिब जो। वरी तव्हांखे चवनि था शाह लतीफ़ ऐं साइंस इहो किताबु कंहिंजो आहे? तव्हां चवंदो प्रोफेसर साजिद सुमरे जो किताबु आहे। अहिड़े ई तरीक़े सां तव्हांखे चवनि था त ताज बलोच कहिड़े साल जो एडिटर हो? तव्हां चवंदो सोजरो। अच्छा, वरी तव्हांखे चवंदा त भला मोलाई शिदाई कहिड़ी अख़बार जो पहिरियों एडिटर बणियो? तव्हां चवंदो इहो लाल पाकिस्तान अख़बार जो। अहिड़े ई तरीक़े सां वरी तव्हांखे चवंदा सिराज कहिड़ी अख़बार जो एडिटर रहियो? तव्हां चवंदो इहो लाल पाकिस्तान जो। वरी तव्हांखे चवंदा त भला मशहूरु ड्रामो आहे आईनो, ॿुधाईंदो त इहो कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं आगा रफ़ीक जो आईनो मशहूरु ड्रामो आहे। अच्छा, राति सात सांत ऐं सोचूं हिकिड़ो किताबु आहे राति सांत ऐं सोचूं, ॿुधाईंदो त इहो कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं तारिक आलम अबड़ो। अच्छा, वरी अहिड़े तरीक़े सां ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं निकिरंदियूं ऐं सवाल मां सवाल निकिरंदा। उमेदु आहे त अव्हांखे असांजी हीअ जेका महिनत आहे इहा अव्हां वटि क़बूल पवंदी ऐं यकीनन तव्हांखे इस्तफ़ादो थींदो। ऐं हिन ॼाण खे न सिर्फ़ु तव्हां पाण वटि महदूदु रखो पर ॿियनि दोस्तनि सां बि शेयर कयो।
ऐं हिन जा नोट्स ठाहींदो त तव्हांखे मुस्तक़िल तौर ते कमु ईंदा, छाकाणि त हीअ सिंध जी अदब जी तारीख़ आहे जेका वॾी महिनत सां ऐं वॾी जाखोड़ सां मां कंहिं न कंहिं तरीक़े सां अव्हां ताईं पहुचाए रहियो आहियां, त जीअं घणे खां घणा माण्हू इन इल्म मां, इन तहक़ीक़ मां ऐं इन जेके रंढा रोॾिया आहिनि मूं, इन्हनि मां घणनि खां घणनि माण्हुनि जो फ़ाइदो थी सघे। सो मोकिलाणी न आहे जॾां पेर तिॾां ख़ैर।